नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो थाणे जी हद में अगवा थियल वापारी फैक्ट्री मालिक सेठ गुलाब राय लोहाणे बाबति को बि पतो न पइजी सघियो, जॾहिं त अगवा थियल वापारी गुलाब राय जे भाउ महेश कुमार जी फरियाद ते खिपरो थाणे ते FIR नंबर 43 तहत नामालूम जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो। इन मौक़े ते सूबाई असेंबली जे मेंबर ऐं फंक्शनल लीग जे MPA नंदलाल गोकलाणी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खिपरो सिटी जे सदर हाजी इम्तियाज़ हसन दर्स मुगवी जे भाउ महेश कुमार से मुलाकात कई। इन मौके ते मुगवी जे भाउ महेश कुमार नंदलाल गोकलाणी हाजी इम्तियाज़ हसन दर्स जो अवामी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चवण होता है जुमड़े मल जी न कंहिंसां दुश्मनी न कंहिंसां वास्ते हुननि खे दीवान खे मिनाटी जी कंहिंसां दुश्मनी वग़ैरह न हूंदी आहे। सम्झ मज़दूरी कंदा आहिनि, वापार हुजे ज़मीनदार हुजे, ज़मीन ते सिलसिले में वियो आहे सार संभाल ते उतां ई वाक़ियो थियो आहे। उन जेतिरी मज़म्मत कयूं घटि आहे। असां लाइ चैलेंज न आहे, बल्कि ज़िले सागर जी सॼी इंतिज़ामिया बल्कि सिंध जेका गवर्नमेंट वज़ीर आला सिंध लाइ उहो चैलेंज आहे। असां सदाईं असेंबली में इहो असां लॉ एंड ऑर्डर ते हमेशह ॻाल्हायो आहे, शिकारपुर जे हवाले सां, ॿियनि ज़िलनि जे हवाले सां। लॉ एंड ऑर्डर जा प्रॉब्लम भी पैदा थिया आहिनि, अॻिते थींदा। जीअं जीअं बुख वधंदी उन सां क्राइम वधंदो आहे। उनजी गवर्नमेंट खे सॼी ज़िले जे इंतिज़ामिया खे सॼी ख़बर हूंदी आहे। ऐं तव्हांजी तर्ज़ सां सॼी पंचायती बिरादरी जे तरफ़ां उन हैसियत में आउं गुज़ारिश कयां थो, महिरबानी करे वज़ीर आला सिंध सां उहो उन में सीरियस थी उहो असांखे सबूत पेश कनि त असांखे 2 ॾींहंनि में असांखे छोकिरो संदो वापसि मोटाए ॾियनि। ऐं हिते सिंध में ज़िले में सिंध में हिकिड़ी वॾी वारदात आहे। इहो मां सम्झां थो त पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ो मुंहं ते मोचड़ो लफ़्ज़ चऊं या चऊं त हुननि जी संधी हिकिड़ी या साख जी सवाल आहे। जेकॾहिं इहो अॻवा ज़िले जे परमुन इलाइक़े मां ज़िले सागर जेको आला हज़रत पीर साहिब वागर जिन जो ज़िलो लेखियो वञे थो, उन में इहा जेका वारदात थी आहे इन में हिननि खे सॼी ख़बर हूंदी आहे। असीं हथ ॿधी रिक्वेस्ट कयूं था, महिरबानी करे उहो असांजो छोकिरो जल्द मोटाए ॾिनो वञे ऐं हुन में मुतहद थी सभु जेकॾहिं कमु कनि। सॼी लॉ एंड ऑर्डर जेका आर्डर फोर जेके एजेंसियूं आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कनि त चवंदा न दाई खां तुम लिखियलु न हूंदो आहे, इन करे गवर्नमेंट खां इंतिज़ामिया खां का शइ लिखियलु न हूंदी आहे। असीं चवंदा पोइ असांखे सिंध असेंबली जा इजलास जेके बंधन असां रिक्वेशन कनि असां दाख़िल कराई आहे कोरोना जे हवाले सां, उन में असीं आवाज़ उथारींदासीं। प्लस में असांखे 2 ॾींहं टाइम वरितो SSP पहिरीं ॾींहुं ॻाल्हि थी, सरज़मीन ठाहियो आहे, तॾहिं उनजी ॻाल्हि थी। होम ते SSP डॉक्टर मोहम्मद गोबिंद वारा गॾु आहे, उन 2 ॾींहं टाइम वरितो आहे। 2 ॾींहं में SSP SHO DSP वारनि खां महिनत न की वापसि न वरायो। असीं सभी जे दीवान असां जेके एसोसिएशन सां ठहियल आहे, हिंदू वेलफेयर पंचायत, ॿियूं जेके असांजी माइनॉरिटी जेके पंचायतूं आहिनि, हर बरादरी माइनॉरिटी से गॾिजी लाम ठाहे हिन जे असीं उन में एहतजाज जो असीं राइट परमुन एहतजाज जो राइट बि रखूं था। जीअं असांखे ख़बर पई त असांजो भाउ असांजो हुते घर न पहुतो आहे, असां उन जॻह ते वियासीं SHO साहिब जी निगरानी में ऐं हुते जाइ वारदात ते सॼी जेका असां इन्वेस्टिगेट कयोसीं। त उन खां पोइ जीअं SHO साहिब हुते यकदमि जेको SP साहिब खे इंफॉर्म कयो, SP साहिब हुते बिल्कुलु अची असांखे यकीन ॾियानी कराई ऐं उन खां पोइ जेके बि डिस्ट्रिक्ट जा SHO पुलिस स्टेशन उते बिल्कुलु उन्हनि को रैपिड रिस्पॉन्स असांखे ॾिनो ऐं असां बिल्कुलु इहो पुलिस जी कारकर्दगी मां मुतमिन आहियूं ऐं उमीद था कयूं त असांजो जेको मसइलो जल्द हल आहे। असां पंहिंजी कोशिशूं हलनि पियूं ऐं जेको अगवा थियो आहे मुंहिंजो भाउ ऐं पुलिस ऐं पंहिंजे हिसाब सां इन्वेस्टिगेशन वग़ैरह करे पई ऐं उनजी पंहिंजे उन इन्वेस्टिगेशन में असीं 100% मुतमिन आहियूं। बाक़ी हाणे ॾिसूं था केॾा किलो वञे थो, छा ॻाल्हियूं थियनि थियूं, पोइ जेको अॻियां जेको लाइमल आहे उहो असीं बाद में कंदासीं। ऐं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा ऐं MLA MPA अखिलत बिरादरी जा जेके बि असांजा माण्हू आहिनि, असां त बिल्कुलु फुल तावन में आहिनि ऐं असांजा जेके हिते जा लोकल माण्हू ऐं शहर जी आवाम बि असां सां गॾु आहे। सर हिकिड़ो त हीअ हले पियो कोरोना जो मसइलो, त इन हिसाब सां हिते अञा ताईं केरु कोन आयो आहे ऐं फ़ोननि ते असांजो जेको उन्हनि जो राब्तो हले पियो ऐं हू असां सां जेको हाल अहिवाल कनि पिया। पहिरीं त मज़म्मत कंदो जेको इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। हिकिड़ो वापारी हिकिड़ो ज़मीनदार हिंदू पंचायत जो हितां अगवा थी आहे, हुनजी हेतिरी मज़म्मत कढी जो घटि आहे। इंतिज़ामिया बि कोशिशि करे थी, हितां जी जेका पीपल्स पार्टी जी MLA आहे मोहतरमा शाहजाद मरी साहिबा, सेनेटर पुरतले मरी साहिबा सभु राब्ते में आहिनि ऐं SSP साहिब पाण डेली हिते अचे थो फिकिरो ऐं पुलिस जी पार्टियूं मुख़्तलिफ़ जाइनि ते डेली इन शइ खे इन्वेस्टिगेट कनि पियूं। राजमी तरीक़े सां कोशिशि हले पई, अलाह कंदी इंशाअल्लाह जल्द ख़ुशख़बरी मिलंदी इंशाअल्लाह। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।